अस्सलाम वालेकुम। जेको आहे सो के न्यूज़ जे प्रोग्राम पंहिंजे शहर जे मसइलनि जे हवाले सां जेको आहे सो अॼु जेको आहे मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे हिकु 1 मई, त हिन हवाले सां बि अॼु जेको आहे सो प्रोग्राम रखियो आहे। ऐं मज़दूरनि जे आलमी ॾींहुं जे हवाले सां जेको आहे सो मज़दूर यूनियन रहनुमा जेको आहे सो मरहूम मीर हैबत ख़ान बाजकाणी जे फर्ज़ंद जेको आहे सो वीडियो लिंक ते मौजूदु आहे। उनखां बि कुझु हाल कंदासीं इन हवाले सां। ऐं शहर जे मसइलनि जे हवाले सां मज़दूरनि जे आलमी ॾींहं जे हवाले सां जेको आहे सो हाल कंदासीं। असां सां गॾु मिंट जेको आहे आफ्ताब अहमद बाजकाणी। आफ्ताब साहिबु, तव्हां जेको आहे सो मज़दूरनि जे हवाले सां जेको आहे सो कहिड़े तरीक़े सां मज़दूरनि जो आलमी ॾींहुं मल्हायो ऐं जेको आहे सो जेको आहे मज़दूरनि जो आलमी ॾींहुं आहे उन हवाले सां तव्हां असांखे कुझु आगाह कजो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां मां अव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो अव्हां अॼु मज़दूरनि जे आलमी जे ॾींहुं मौक़े ते हीउ प्रोग्राम कयो था। जीअं त बाबाए मज़दूर मीर हैबत ख़ान बाजकाणी जी हिकु वॾी जिदोजहद आहे मज़दूरनि जी भलाई जे लाइ, मज़दूरनि जी वेलफेयर जे लाइ। त कोविड-19 जे करे अॼु असां सादगी सां जेको आहे त भेटा पेश कई आहे बाबाए मज़दूर मीर हैबत ख़ान बाजकाणी खे। ऐं हुन जेको हिकिड़ो अमली क़दम जेको मरहूम बाबा मीर हैबत ख़ान बाजकाणी रखियो 1956 में, जेको आहे त मज़दूरनि जे जिदोजहद जो हुन जेको आहे त पहिरियों क़दम रखियो ऐं 2018 ताईं जेको आहे त इहो सिलसिलो जारी रहियो। वक़्तनि बवक़्तनि मज़दूरनि जे भलाई जे करे वॾियूं सख़्तियूं बर्दाश्त करणियूं पियूं, जेलूं काटियूं, लेकिन मज़दूरनि जे हुकूक ते को बि सौदाबाज़ी हुननि न कई। इन मौक़े ते जॾहिं मार्शल लॉ लॻी जनरल ज़ियाउल हक़ जी, त जनरल ज़ियाउल हक़ बाबाए मज़दूर मीर हैबत ख़ान बाजकाणी खे ऑफर कई त तव्हां असांजे मजलिस शूरा में शामिलु थियो, असां अव्हांखे पंहिंजी काबीना में खणंदासीं। बाबा क़ौम मज़दूर मीर हैबत ख़ान बाजकाणी उन ऑफर खे रद्द करे छॾी। हुन चयो त मां अहिड़े ऐवान में नथो वेहणु चाहियां जिथे मज़दूरनि जी भलाई जे लाइ को बि कमु न कयो वञे। उन खां पोइ मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ बि उनखे ऑफर कई, सेनेटर जी, जेकी बाबा उनखे ठुकराई। उन खां पोइ ज़ुल्फ़कार अली भुट्टे बाबा खे जेल में विधो, जंहिंमें मज़दूरनि जे मसइलनि ते गर्मा गर्मी थी वई इस्लामाबाद में। उन खां पोइ बाबा खे रावलपिंडी अडियाला जेल में रखियो वियो। पोइ बि उन अहिड़ी जिदोजहद कई जो मज़दूरनि जे अॻियां ऐं मज़दूरनि जी भलाई जे करे कंहिंजे अॻियां झुकियो न। जेलूं काटियूं, सख़्तियूं काटियूं, ॾुख ॾिठूं, पर मज़दूरनि जे हथ में हथु ॾेई करे मज़दूरनि सां हलिया रहिया। अॼु बि जेकॾहिं तव्हां कंहिं बि मज़दूर खां पुछा कंदा वे त हू पंहिंजा ॻोड़ा ॻाईंदो ऐं मज़दूर उन्हनि खे अॼु बि जेको आहे त वॾे अदब ऐं एतिराम सां यादि करे रहिया आहिनि। जीअं त असांजी गवर्नमेंट, चाहे सिंध गवर्नमेंट हुजे या पाकिस्तानी फेडरल गवर्नमेंट हुजे, अॼु ताईं मज़दूरनि जे भलाई जे लाइ, वेलफेयर जे लाइ हुन को बि अमली क़दम न आहे खयो। सिर्फ़ु सेमिनार कराईंदा आहिनि, कागज़ी कार्रवाई में ऐलान थींदा आहिनि, मगर मज़दूर जी जेकी बि अॼु हिकिड़ी माशी जेको आहे हुनजो जेकी सूरत हाल आहे उनखे बहितर न करे सघिया आहिनि। तव्हां यूरोप ॾिसो, तव्हां अरब इमारात ॾिसो, उते मज़दूरनि खे पूरो पंहिंजो हक़ूक़ ॾिनो वञे थो, पर पाकिस्तान में इहो मज़दूरनि जे हक़ूक़ खे जेके आहिनि उहे सरमायादार, उहे जेके हिन वेठा आहिनि जागीरदार या कारखानेदार या ठीकेदार, उहे मज़दूरनि जे हक़ूक़ खे जेको आहे त अॼु बि तस्लीम करणु नथा करे सघनि। अॼु बि मज़दूर दिहाड़ीदार जेको 400-500 रुपया कमाए रहियो आहे, अॼु बि उनजी जेकी माशी हालत सुधरी न सघी आहे। न उहो पंहिंजो ॿार भले स्कूलनि में पढ़ाए सघे थो, न हू पंहिंजो इलाजु कंहिं सुठी हॉस्पिटल मां कराए सघे थो, न हू को सुठो खाई सघे थो, न पी सघे थो। लेकिन अल्लाह जे सहारे जेको आहे मज़दूर हली रहियो आहे। त आऊं वक़्त जे हुकुमराननि खे बि इहा गुज़ारिश कंदुमि त ख़ुदा रा ही जेके मज़दूर आहिनि, जेके अल्लाह जे हबीब जा प्यारा आहिनि, उन्हनि जी फलाह जे लाइ हक़ीक़ी बुनियादनि ते कमु कयो वञे। मज़दूर ख़ुशहाल हूंदो त पाकिस्तान ख़ुशहाल हूंदो। हाणे अव्हां ॾिसो था त कोविड-19 में जेके लॉकडाउन थी रहिया आहिनि उन में मज़दूर तमामु ॾाढो परेशान आहे, छो जे अशिया ख़ुर्द जी तरसील नथी थिए ऐं वापारी जेके आहिनि उहे क़ीमतनि खे वधाए रहिया आहिनि, जंहिंजे करे मज़दूर फ़ाक़े कशी ऐं ख़ुदकुशी करण ते मजबूर आहिनि। मज़दूरनि जी पॉलिसी ठाही वञे, मज़दूरनि खां 8 कलाक कमु वरितो वञे ऐं मज़दूरनि खे जेको उजरत आहे उहो घटि में घटि 30,000 रुपया माहवार जेको आहे उहो मज़दूर खे ॾिनो वञे, ताकी मज़दूर पंहिंजे बचनि सां ख़ुशहाल वारी ज़िंदगी गुज़ारे सघे। असां वटि कंथकोट पाकिस्तान पेट्रोलियम आहे, जिथे मज़दूरनि सां मुसलसल हिकिड़ी वॾी ज़्यादती करे रहिया आहिनि। 49 खूह आहिनि उते, हिकिड़े मज़दूर खां अॼु बि मुसलसल
24 घंटा हू कमु करे वठी रहिया आहिनि ऐं जॾहिं त 8 कलाक मज़दूर खां कमु वठिबो। 1837 में अमेरिका जे शहर शिकागो में जॾहिं मज़दूरनि खां ज़ुल्म ऐं जबरत ऐं ॾाढ सां ऐं हुननि खे कोड़ा हणी करे कमु वठंदा हुआ, आख़िर मज़दूरनि जी बर्दाश्त ख़तमु थी वई। आख़िर हू सरमाएदारनि, जागीरदारनि, कारखानेदारनि जे साम्हूं सीना ताने बीठा ऐं उन्हनि जागीरदारनि, उन्हनि सरमाएदारनि, उन्हनि कारखानेदारनि मज़दूरनि जे सीननि ते गोलियूं वसायूं, जंहिंजे करे काफ़ी तादाद में मज़दूर पंहिंजी जान ॾेई वेठा। उन आलमी ॾिहाड़े मौक़े ते इहो 1837 खां वेठे अॼु 2021 ताईं हर साल योम मई असां मल्हाईंदा आहियूं, ताकी उन खे भेटा पेश कयूं जंहिं आलमी सतह ते मज़दूरनि क़ुर्बानी ॾिनी। उन खां पोइ वञी जेको आहे त उहो यूरोप ऐं अरब इमारात में जेको आहे 8 कलाक कमु वठी रहिया आहिनि ऐं जेकॾहिं मज़दूर पंहिंजी ख़ुशी सां वधीक कमु कंदो त उनखे उहो पर ओवर जे हिसाब सां उनखे जेको आहे ओवर टाइम ॾींदा आहिनि, जेको पाकिस्तान में न आहे। पाकिस्तान में अॼु खां 25 साल पहिरियां 8 कलाक कमु वरितो वेंदो हुयो, पोइ ठेकेदारी निज़ाम करे जेको आहे त हुननि 12 कलाक कमु कयो वरितो वञे पियो मज़दूर खां, ऐं हाणे अलमियो इहो आहे त मज़दूर खां 16 कलाक कमु वठी रहिया आहिनि, पर उनखे जेकी उजरत आहे उहा बि 8 कलाकनि जी ॾिनी वञे थी। पंहिंजे ज़िले में जेके आहिनि मज़दूर आहिनि उन्हनि जे हवाले सां छा चवंदो हुयो? साईं, असांजे जेके ज़िले कशमोर ऐं कंदकोल में मज़दूर आहिनि, मां ज़िले इंतिज़ामिया खे गुज़ारिश कंदुसि त उन्हनि जे लाइ बहितरीनु जेकी सोशल सिक्योरिटी जा जेके करोड़े रुपया अचनि था मज़दूरनि जी न्याणी जे ॾाज जे लाइ, मज़दूरनि जे वेलफेयर जे लाइ, उहो जेको आहे त उन्हनि में करप्शन थिए थी, उहो मज़दूर ताईं नथी पहुचे उहा शइ। इहे मिली भगत करे ज़िले इंतिज़ामिया या सोशल वेलफेयर जेके डिपार्टमेंट आहिनि उहे करप्शन जी नज़र पैसा थी वञनि था। लिहाज़ा महिरबानी करे उहे मज़दूरनि खे पंहिंजा हक़ूक़, जीअं न्याणी जो ॾाज आहे उहो ₹1,00,000 फ़ी मज़दूर खे उतो ईंदो आहे, उहे पाण करप्शन जी नज़र थी वेंदा आहिनि, उहो नथो मिले। ऐं उनजे करे लेबर कॉलोनी हिते ठाही वञे, जीअं आम ग़रीब मज़दूर किराएदार घरनि में नथा रही सघे, जीअं अॼुकल्ह किराएदार घर जेके ॾाढा महांगा आहिनि, किरायो माण्हू अफोर्ड नथा करे सघनि। उनजे करे इहा बाबा जी बि मीर हैबत ख़ान बाजकानी जी बि कोशिशि हुई ऐं हुन कोशिशि बि वरिती हुई त लेबर कॉलोनी जेकी आहे 200 घर जे ते मुश्तमिल हिकिड़ी लेबर कॉलोनी ठाही वञे, जेके फ्री ऑफ कास्ट में उन्हनि मज़दूरनि खे ॾेई सघनि। ऐं उनजे अलावा जेकी मज़दूरनि जी सोशल सिक्योरिटी हॉस्पिटल हूंदी आहे, उहा असांजे ज़िले कशमोर में सोशल सिक्योरिटी हॉस्पिटल न आहे, जिथे मज़दूर जो हिकिड़ो माना इलाजु मुआलाजा जेको आहे उहो मुफ़्त में थी सघे। बाक़ी सिविल हॉस्पिटल में तव्हां ॾिसो था त उते जेको बि मज़दूर वञे थो, न उते का सुई आहे न को उते दवा आहे, उते बि उहा करप्शन जी नज़र आहे। ऐं जेके मज़दूरनि जा जेके ॿार आहिनि उहे सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जेको आहे हिते स्कूल तामीर कराइनि, जिथे माना पूरे मुल्क में उहे स्कूल आहिनि जिथे उहे मज़दूरनि जा ॿार मुफ़्त में आला तालीम हासिल करे सघनि। इन लिहाज़ सां असांजे वालिद साहब मरहूम मीर हैबत पंहिंजो ज़िलो पोइते पियल आहे, घणेई पंहिंजो ज़िलो मसलनि जी साईं, पंहिंजे ज़िले में बिल्कुलु पुठिते पियल आहे ऐं इन में असांखे वॾी हिकिड़ी जिदोजहद करण जी ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असांजी जिदोजहद जारी आहे। असां इहो न आहे त असां को ख़ामोश वेठा आहियूं, असां मज़दूरनि जे हर ॾुख सुख में मज़दूर सां गॾु आहियूं। कॾहिं तव्हां मज़दूर जे तव्हां जेको आहे उनजे कुनी खे ॾिसो, हू पंहिंजे पाणी सां जेको आहे मानी खाईंदो आहे, उनखे एतिरी बि वसियत न आहे जो हू ॿारनि जे लाइ को सब्ज़ी का फल या फ्रूट खाई वठे। मां सम्झां थो त मज़दूर जेको आहे उहो ईद उल अज़हा ते सिर्फ़ु जेको आहे पंहिंजो गोश्त जेको मिले थो अमीरनि खां, उहो ई जेको आहे वठी करे पंहिंजे ॿचड़नि खे खाराए थो, न सॼे साल में उहो मज़दूर जेको आहे उन गोश्त खे बि उनखे नसीबु नथो थिए। त असांजो फ़र्ज़ु आहे, असां ते तनक़ीदूं बि थींदियूं रहंदियूं आहिनि, असां ते तबसरा बि थींदा रहंदा आहिनि, लेकिन असांजो ख़ुदा असांखे ॾिसे थो, असांजो ज़मीर मुतमिन आहे त मज़दूरनि जे लाइ इंशाअल्लाह ताला बाबा जीअं अॼु बि असां मज़दूरनि सां कुल्हे में कुल्हाई मल्हाए वेठा आहियूं। चाहे मज़दूर सां को पुलिस वारो ज़्यादती करे थो, चाहे को वॾेरो ज़्यादती करे थो, चाहे को ऑफिसर ज़्यादती करे थो, त असां उन सां मुआल अटकायूं वेठा आहियूं ऐं पंहिंजे मज़दूरनि जा हक़ जेके आहिनि उन्हनि खे असां वठी ॾेई रहिया आहियूं।